أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم من جاء بالحسنة فله خير منها وهم من فزع يومئذ آمنون। जेको नेकी आणींदो उन जे लाइ उन खां बहितर आहे ऐं उहे माण्हू उन ॾींहुं घबराहट खां अमन में हूंदा। यानी हिते हसना मां मुराद जेका आहे उहे हज़रत इब्राहिम उहे फरमाईंदा त हिन मां मुराद ईमान आहे ऐं क़तादा रहमहुल्लाह फरमाईंदा त हिन मां मुराद जेको आहे सो इख़लास आहे। मक़सदु त जेको माण्हू यानी पोयां ज़िक्र हो क़यामत जो, क़यामत जे वक़ू जो, हाणे क़यामत में जेको मुहासबो थींदो, हिसाब थींदो, उन जी तफ़सील अल्लाह रब्बुल आलमीन बयान फरमाई आहे। त उन जी तफ़सील इहा हूंदी त जेको माण्हू ईमान खणी ईंदो, जो ईमान सभिनी नेकियुनि जी पहिरीं यानी क़बूलियत जी पहिरीं शर्त आहे। त ईमान खणी ईंदो ऐं इख़लास सां जेको आहे जेको यानी अमल खणी ईंदो त उन्हनि जे लाइ उन खां बहितर आहे। यानी जेका नेकी खणी आयो आहे उनखे उन खां बहितर मिलंदो। बहितर इहो आहे त उहो हमेशह हमेशह जी मुसीबतुनि खां बची वेंदो ऐं हमेशह हमेशह जूं लाज़वाल नेमतूं जन्नत जूं जेके आहिनि उहे उनखे नसीब थींदियूं। ऐं अहिड़ा माण्हू जेके हूंदा उन ॾींहुं घबराहट खां महफ़ूज़ हूंदा। यानी हूअं त दुनिया जे अंदरि जेके आहिनि मुत्तकी अल्लाह वारा माण्हू डिॼंदा रहनि था ऐं डिॼणु घुरिजे बि। जो क़ुरान पाक में अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो त जेको सो अल्लाह जे अज़ाब खां जेको आहे सो मुतमइन न थियणु घुरिजे। अल्लाह जे अज़ाब खां नेक माण्हू जेके आहिनि मामून कोन था थियनि। वला यअमन मकर अल्लाह इल्ला अल क़ौमुल ख़ासिरून। बेडपा उहे ई थियनि था जेके यानी खसारे में पवण वारा आहिनि। उन करे हिते दुनिया में त अल्लाह जे अज़ाब जो ख़ौफ़ हुअणु, इन करे अल्लाह जा यानी पैगम्बर ऐं औलिया इकराम नेक माण्हू हिते डिॼंदा रहनि था, कंभंदा रहनि था ऐं कंभणु घुरिजे बि। पर जॾहिं हिसाब किताब थी वेंदो ऐं पोइ उन्हनि खे जन्नत में वञण जी इजाज़त ॾिनी वेंदी त पोइ इहे माण्हू जेको आहे सो हर क़िस्म जी घबराहट खां महफ़ूज़ हूंदा। उन वक़्तु को बि उन्हनि खे ग़म कोन हूंदो, को बि उन्हनि खे डपु डाउ कोन हूंदो। अॻियां ॿियनि माण्हुनि जे बारे में अल्लाह ताला फरमाए पियो वमन जाअ बिस्सय्यअति फकुब्बत वुजूहुहुम फिन्नार हल तुजज़ौन इल्ला मा कुंतुम तअमलून। ऐं जंहिं माण्हूअ बुराई आंदी माना कुफ़्र ऐं इनकार, फ़कुब्बत वजूहुहुम फिन्नार, पोइ ऊंधे मुंहुं उन्हनि खे बाहि में विधो वेंदो। हल तुजज़ौन इल्ला मा कुंतुम तअमलून, तव्हांखे सिर्फ़ उन्हनि ई ॻाल्हियुनि जी जो बदिलो ॾिनो पियो वञे जेके तव्हां कंदा हुआ। यानी जेको माण्हू कुफ़्र खणी ईंदो क़यामत जे मैदान में त पोइ इन्हनि जे लाइ इहो आहे त हमेशह जे बाहि में ऊंधो मुंहुं करे उन्हनि खे उछलायो वेंदो। अल्लाह पनाह में रखे। ऐं उन्हनि खे इहो चयो वेंदो त तव्हां ते को ज़ुल्म कोन पियो थिए, जेका बि तव्हांखे सज़ा मिले पई उहा तव्हांजे पंहिंजे अमलनि जी सज़ा आहे। तव्हांजे कुफ़्र जी, तव्हांजे शिरक जी, तव्हांजे गुनाहनि जी तव्हांखे सज़ा ॾिनी पई वञे। हिते ज़ुल्म कंहिं ते कोन्हे, ना हक़ कंहिंखे कोन्हे। इन्नमा उमिरतु अन अअबुद रब्ब हादिहिल बल्दति अल्लज़ी हर्रमहा व लहू कुल्लु शैइन व उमिरतु अन अकून मिनल मुस्लिमीन। ऐं मूंखे त इहो ई हुकुम ॾिनो वियो आहे त आऊं हिन शहर जे मालिक जी इबादत करियां जंहिं हिन खे एहतराम वारो बनायो आहे ऐं हर शइ उन जी आहे। ऐं मूंखे इहो हुकुम ॾिनो वियो आहे त आऊं फर्मा बरदारनि मां थियां।
यानी अल्लाह रब्बुल आलमीन मूंखे इहो हुकुम ॾिनो आहे त आऊं हिन शहर जे रब जी, हिन शहर जे मालिक, हिन शहर मां मुराद अक्सर मुफ़स्सिरीन इहो ई फरमाइनि था त मक्कतुल मुकर्रमा ज़ादह अल्लाहु शरफ़ा मुराद आहे। हूअं त अल्लाह पाक रब्बुल आलमीन आहे, जहाननि जो परवरदिगार आहे, ज़मीन आसमान जो रब आहे, मालिक आहे, पर हिन शहर खे ख़ासि तौर ते अल्लाह ताला बयानु फरमायो छो इन में हिन जी तशरीफ़ आहे, माना हिन खे इज़त ॾियणु आहे। त अल्लाह पाक ही जेको मक्कतुल मुकरमा जो शहर आहे इन खे ख़ासि इज़त ॾिनी आहे। ऐं इन हर्रम युहर्रिम तहरीमनि जो मतिलबु हिकिड़ो इहो बि आहे त इज़त ॾियणु ऐं एहतराम वारो बनाइणु। इन जे एहतराम में इहो बि दाख़िल आहे त को माण्हू जेकॾहिं को जुर्म करे बि यानी इन में दाख़िल थी वञे त पोइ उहो अमन वारो थी वञे थो ऐं पोइ उनखे उते का सज़ा नथी ॾेई सघिजे। को माण्हू क़तलु करे ऐं पोइ जेको सो हरम में अची वञे त पोइ उन हरम जे हुदूद में उनखे क़तलु नथो करे सघिजे। अहिड़े तरीक़े सां हिते जी जेका पोख आहे यानी ॿूटा वग़ैरह आहिनि उन्हनि खे बि कटणु सही कोन्हे। हिते जो जेको शिकार आहे उन खे शिकार करणु इहो बि जाइज़ कोन्हे। त इहा बि इन जी जेको सो हुरमत ऐं इज़त आहे, छो त हराम जो हिकिड़ो मतिलबु जीअं पाण चवंदा आहियूं मस्जिद हराम, हिकिड़ो त हराम उहो आहे जेको पाण सिंधीअ में सम्झूं था त भई हराम ऐं उन जो ज़िद हलाल। ॿियो हराम जो मतिलबु आहे क़ाबिल एहतराम, माना क़ाबिल इज़त। हीउ जेको पाण चवंदा आहियूं मस्जिद हराम या हरम, माना क़ाबिल इज़त जॻह, क़ाबिल इज़त मस्जिद जिन खे अल्लाह ताला ॿियनि मस्जिदनि जे मुक़ाबले में वधीक जेको इज़त अता फ़रमाई आहे, वधीक उन जो एहतराम अल्लाह पाक रखियो आहे। वलहू कुल्लु शैइन, ऐं उन यानी उन अकेले अल्लाह जी आऊं इबादत करियां। मूंखे इहो हुकुम थियो आहे तौहीद जो त आऊं हिकिड़े अकेले अल्लाह जी इबादत करियां ऐं उन जी इबादत करणु घुरिजे। छो जो वलहू कुल्लु शै, छो जो हर शइ उन जी मिल्कियत आहे, उहो ई हर शइ जो मालिक आहे। ॿियो मूंखे इहो बि हुकुम थियो आहे त आऊं फर्मा बरदारनि में रहां, माना अक़ीदनि में ऐं आमाल में फर्मा बरदारी इख्तियार करियां। जीअं अल्लाह रब्बुल आलमीन ॿुधायो आहे उहे ई अक़ीदा आऊं दिलि में रखां। अक़ीदो चइबो आहे दिलि जे पुख़्ता ख़्याल खे, दिलि में हिकिड़ी ॻाल्हि माण्हू ॼमाईंदो आहे ख़्याल, उनखे अक़ीदो चइबो आहे। त दिलि में बि उहो ख़्याल ॼमायां जेको अल्लाह ताला फ़रमायो आहे, उहा हक़ीक़त जेका अल्लाह ताला ॿुधाई आहे उहा दिलि में ॼमायां ऐं जेको आमाल बि उहो ई करियां जेके अल्लाह ताला ॿुधाया आहिनि। जिन शयुनि खां अल्लाह ताला मना कयो आहे उन्हनि खां रुकिजी वञा ऐं जिन शयुनि जो अल्लाह ताला हुकुम कयो आहे उनखे पूरो करियां। इहो आहे फर्मा बरदारी। त मूंखे बि इहो हुकुम थियो आहे त आउं फर्मा बरदार मां थी रहां। सिर्फ़ पाण फर्मा बरदारनि मां थी रहां न, बल्कि छा वअन अतलुल क़ुरआन फमन इहतदा फइन्नमा यहतदी लिनफ्सिही वमन क़ल्ल फक़ुल इन्नमा अना मिनल मुंज़िरीन। ऐं ॿियो मूंखे इहो बि हुकुम कयो वियो आहे त आउं क़ुर खे पढ़ी तव्हांखे ॿुधायां, माण्हुनि खे क़ुर पढ़ी ॿुधायां। माना हिकिड़ो त पाण अल्लाह जे हुकुमनि ते हलां, ॿियो क़ुर पढ़ी माण्हुनि खे ॿुधायां क़ुर में अल्लाह जा हुकुम आहिनि। त मूंखे इहो बि चयो वियो आहे, मुंहिंजे फ़र्ज़ मनसबी में इहा बि शइ दाख़िल कई वई आहे त आउं माण्हुनि खे क़ुर पढ़ी तबलीग करियां, क़ुर पढ़ी दावत ॾियां। पोइ नतीजो जेको आहे उहो मुंहिंजे मथां कोन्हे, बल्कि मुंहिंजो कमु आहे सिर्फ़ु माण्हुनि खे ॿुधाइणु। जेॾी महिल मूं क़ुर पढ़ी माण्हुनि खे क़ुर जी तशरीह करे ॿुधाए छॾी, पोइ माण्हू फमन इहतदा, जेको माण्हू राह ते अची वञे, फ़इन्नमा यहतदी लिनफ्सिही, त पोइ उहो राह ते ईंदो पंहिंजे फ़ाइदे जे लाइ। वमन ज़ल्ल, ऐं जेको माण्हू गुमराह थियो, फ़क़ुल इन्नमा अना मिनल मुंज़िरीन, त पोइ तव्हां उन्हनि खे चओ त आउं त सिर्फ़ु डेॼारण वारनि मां आहियां। यानी जेकर तव्हां मुंहिंजी दावत खे क़बूल करियो था, क़ुर आउं पढ़ी तव्हांखे ॿुधायां थो, उनखे तव्हां मञो था ऐं तव्हां सिधी राह ते पाण अची विया, त इन में तव्हांजो पंहिंजो फ़ाइदो आहे। कहिड़ो फ़ाइदो आहे? जो हमेशह हमेशह जी मुसीबतुनि खां बचंदव ऐं हमेशह हमेशह जूं नेमतूं तव्हांखे मिलंदियूं। पर जेकॾहिं तव्हां नथा अचो मुंहिंजी ॻाल्हि ते, त पोइ मुंहिंजो को नुक़सानु कोन्हे। मूं तव्हां ताईं पंहिंजो फ़र्ज़ु पूरो कयो, ॿुधाए छॾियो। आउं त सिर्फ़ु आहियां डिॼारण वारनि मां, यानी
जेके नबी सगोरा अल्लाह ताला मोकिलींदो आहे माण्हुनि खे, यानी अल्लाह जो पैगाम ॾेई ख़बरदार करण जे लाइ। आउं उन्हनि मां हिकिड़ो पैगंबर आहियां। सो मुंहिंजो कमु पूरो थियो। हाणे जेकॾहिं नथा मञो त पोइ पाण ई सोचे वठो पंहिंजो अंजाम, त तव्हांजो अंजाम अल्लाह पाक वटि छा थींदो। وَقُلِ الْحَمْدُ لِلَّهِ وَسَيُرِيكُمْ آيَاتِهِ فَتَعْرِفُونَهَا وَمَا رَبُّكَ بِغَافِلٍ عَمَّا تَعْمَلُونَ। ऐं मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अवां इन्हनि खे चओ त तमामु ख़ूबियूं अल्लाह जे लाइ आहिनि। अन क़रीब उहो तव्हांखे पंहिंजो निशानियूं ॾेखारींदो, पोइ तव्हां उनखे सुञाणंदव ऐं तव्हांजो रब जेको आहे उन्हनि ॻाल्हियुनि खां बेख़बर कोन्हे, गाफ़िल कोन्हे जेके तव्हां करियो था। यानी अल्लाह रब्बुल आलमीन जी तारीफ़ फरमायो त अल्लाह रब्बुल आलमीन तमामु ख़ूबियुनि वारो आहे ऐं हर क़िस्म जी ख़ूबी यानी कुदरत बि अल्लाह खे आहे ऐं इल्म बि अल्लाह खे आहे ऐं हिकमत बि अल्लाह खे। माना अल्लाह पाक यानी हिसाब किताब करण में, जज़ा सज़ा करण ॾियण में अल्लाह रब्बुल आलमीन जेको सो हर तरह सां कुदरत रखे थो, ॼाणे बि थो तव्हां छा पिया करियो ऐं कंहिंजा कहिड़ा करतूत आहिनि, कंहिंजा कहिड़ा आमाल आहिनि। उन खां अलावा क़ादिर बि आहे तव्हांखे सज़ा ॾियण ते, मारण खां पोइ जीआरण ते, ऐं हिकमत वारो बि आहे जो हिकमत सां जेको कमु करे थो हिकमत सां करे थो। हीउ जेको तव्हां सां वाइदो पियो कयो वञे त क़यामत ईंदी, जज़ा सज़ा थींदी, इन में देरि लॻण जे करे तव्हां देरि खां इहा दलील न वठो त चूंकि देरि पई थिए इन करे थींदो ई कोन। न, जॾहिं अल्लाह पाक में सभई ख़ूबियूं मौजूदु आहिनि, अल्लाह क़ादिर बि आहे, इल्म वारो बि आहे, हिकमत वारो बि आहे, पंहिंजी हिकमत जे मुताबिक़ जेॾी महिल चाहींदो ॾींदो। पोइ अनक़रीब अल्लाह तव्हांखे पंहिंजूं आयतूं, पंहिंजूं निशानियूं, माना यानी क़यामत जूं निशानियूं, क़यामत जूं उहे होलनाक शयूं ॾेखारींदो ऐं तव्हां ओॾी महिल उन्हनि खे सुञाणंदव। पर ओॾी महिल तव्हांखे सुञाणण जेको आहे त फ़ाइदो कोन ॾींदो। फ़ाइदो हींअर अथव जेकर हींअर ई मुंहिंजी ॻाल्हि ते ईमान बिल ग़ैब आणियो ऐं जेको थो मञियो त पोइ फ़ाइदो अथव। पर ओॾी महिल मौत या क़यामत जूं जेॾी महिल शयूं ज़ाहिर थींदियूं त पोइ तव्हांखे को फ़ाइदो कोन्हे, मञण मां को तव्हांखे फ़ाइदो कोन मिलंदो। ऐं सिर्फ़ु इहो कोन त अल्लाह तव्हांखे रुगो निशानियूं ॾेखारींदो या क़यामत ॾेखारींदो, बल्कि तव्हांखे उते जज़ा सज़ा बि मिलंदी। छो त तुंहिंजो रब जेको आहे सो तव्हां जेको कुझु करियो पिया उन्हनि खां बेख़बर कोन्हे, सभु कुझु उनखे ख़बर आहे, उन करे ख़बर आहे त हू उनजी जज़ा सज़ा बि ॾींदो। हीअ अल्हम्दुलिल्लाह सूरह नमल पूरी थी ऐं इंशाअल्लाह हाणे सूरह क़सस शुरू कंदासीं। अल्लाह रब्बुल आलमीन पाण सभिनी खे क़ुर पाक सही सम्झी ऐं उन ते सही तरह सां इख़लास सां अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना व इन लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्ना मिनल ख़ासिरीन। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनह व फ़िल आखिरति हसनह व क़िना अज़ाबन नार। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। व सल्लल्लाहु तआला अला हबीबिही मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक वसल्लम। आमीन आमीन। सुब्हानल्लाह व बिहम्दिही सुब्हानल्लाह।